करमपुर भरसां ठुलबी सेक्शन थाने जे अॻोट अरबाब लाशारी ऐं मोहम्मद लाशारी में नामालूम जवाबदारनि पारां बिजली जो ट्रांसफार्मर चोरी करण जी कोशिश कई वई त ॻोठाणा सुजाग थी पिया। ॻोठाणनि पारां जवाबदारनि जो चौतरफ़ घेराव, जवाबदारनि पारां ॻोठाणनि मथां फायरिंग, ॻोठाणनि जी जवाबी फायरिंग में जवाबदार बिजली जो ट्रांसफार्मर उछले फरार थी विया। ॿिए तरफ़ ॻोठाणनि जो मोहम्मद अज़ीम लाशारी, अब्दुल करीम लाशारी, आदि बख्श लाशारी, गुलाम कादिर लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त इतला बावजूदि ठुलबी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठनि में हराई, राति चोरी वाक़िअनि जो नोटिस वठी असांखे तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ ॾियारियो वञे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।